अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी। चारेस बालाजी खान मिठल खान के अगवा करे ऐं राबेल सां ज़बरदस्ती शादी कंदो। छा शेर दिल हाणे मिठल खान के राज़ी करे वेंदो? छा मल्हार हाणे पंहिंजे पीउ नूरल खे राज़ी कराए वठंदो? त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदड़स बालाजी खान जेको आहे पंहिंजे तरफ़ खां पूरी ज़ोर लाईंदो ऐं हू मिठल खे अगवा करण जी कोशिश कंदो ऐं मिठल खे धमकी ॾींदो, अगरि जेकॾहिं तूं पंहिंजी धीउ राबेल जो संग मूंखे ॾिनी न त पोइ मां आख़िरकार मजबूर थी करे तोखे अगवा बि करे सघंदो ऐं पोइ तोखे मारे बि सघां थो ऐं पोइ मां ज़बरदस्ती सां राबेल सां शादी बि करे सघंदो। मिठल चवंदो त रस बालाजी खान तूं असां ऐं ग़रीबनि मथां ज़ुल्म न कर। अगरि जेकॾहिं मूं राबेल जो संग तोखे ॾिनो त पोइ असां तुंहिंजे न पुॼी सघंदासीं, छो जो तूं रेसाई ऐं असां ग़रीब आहियूं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो शेर दिल जेको आहे मिठल खे चवंदो त अगरि जेकॾहिं तूं इन ॻाल्हि ते राज़ी न थींदे त पोइ असांजो अचण वचण ख़तम थी वेंदो, असां न तो ॾींदासीं न तूं असां ॾे ईंदे। मिठल खान चवंदो शेर दिल तूं असां सां ईअं न कर, तूं जीअं चवंदे असां उहो ई कंदासीं। मतिलबु त हाणे तमामु जल्द मिठल खान मल्हार खे पंहिंजी धीउ जो संग ॾींदो। शेर दिल जेको आहे उन मथां ज़ोर लॻाए छॾींदो त अगरि जेकॾहिं इन ॻाल्हि ते राज़ी न थींदे त पोइ असां तुंहिंजे लाइ अचण वचण ख़तम करे छॾींदासीं। जेकॾहिं तुंहिंजो भलो इन में त तूं इन ॻाल्हि ते राज़ी थी ऐं तूं पंहिंजी धीउ जो संग जेको आहे मल्हार खे ॾे। मिठल खान चवंदो त शेर दिल बसि मां हिकिड़ो ॿ ॾींहं सोचे ऐं पोइ अवां ऐं अदे अकबर खे ज़रूरु इतलाह कंदुसि। शेर दिल तोखे नाराज़गी न करणु घुरिजे, तूं मल्हार ऐं जेको आहे नूरल खे सम्झा। शेर दिल चवंदो त चाचा मिठल तूं परेशान न थी, मां उन्हनि खे पाणे सम्झाईंदुसि। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव त मल्हार जेको आहे पंहिंजे पीउ नूरल खे चवंदो त हाणे तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं अचे मिठल खां माफ़ी वठ, तूं मुंहिंजी ॻाल्हि ते राज़ी थी। अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि ते राज़ी न थिए त पोइ हिकु माण्हू असांजे मथां खिलंदो ऐं तो मथां खिलंदो ऐं चाचा मिठल मथां माण्हू बि खिलंदा ऐं राबेल मथां बि खिलंदो। जेकॾहिं हाणे असांखे पंहिंजी इज़त बचाइणी आहे ऐं तूं वञी उन खां माफ़ी वठ जीअं हू राबेल जो संग मूंखे ॾेई सघे, मां बि राबेल सां शादी करे सघां। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।